की अहम खबर है। खैरपुर जी सिविल अस्पताल में नौजवान इलाज दौरान फोती वियो है। फोती नौजवान अली खान जाफरी के वारसन पारां डॉक्टरन ते मुबैना गिफ़लत जो इल्ज़ाम लगाया है। नौजवान के वारसन जो चवण है त अली खान के खंघ सबब अस्पताल खणी आयासीं, पर डॉक्टरन कोरोना की इंजेक्शन लगाई, जै करे हू फोती वियो। डॉक्टरन खिलाफ कार्रवाई कई वञे। तव्हांखे ॿुधायूं पिया, खैरपुर जी सिविल अस्पताल में नौजवान इलाज दौरान फोती वियो है। फोती नौजवान अली खान जाफरी के वारसन डॉक्टरन ते गिफ़लत जो इल्ज़ाम मड़ियो है। तफ़सील वठंदासीं खैरपुर मां शकील जावरी खां। शकील, आगाह कजो। बिल्कुल ये साले पट जो रहवासी नौजवान अली खान जाफरी पहुची वियो है। वाक़े बाद पहुची के वारसन एहतजाज कंदे सिविल अस्पताल खैरपुर के डॉक्टरन खिलाफ नारेबाज़ी कंदे हिननि जो चवणु हो त असांजे नौजवान के काफ़ी वक़्त खां खंघ हुई, खेसि सिविल अस्पताल खैरपुर खणी आयासीं त डॉक्टरनि खेसि कोरोना जी इंजेक्शन लगाई, जंहिंखां पोइ हू तड़पी पहुची वियो। वारसन जो चवणो त वाक़े जो नोटिस वठी गफ़लत में मुलविस डॉक्टरनि खिलाफ सख़्त कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। जी ठीक है शकील, वरी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां